नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त बॉائज हाई स्कूल हुकूमत जे ऐलान मुताबिक एसोपीज ते मुकमल अमल गवर्नमेंट हाई स्कूल 15 सेप्टेम्बर ते 9 ऐं 10 क्लास खुलिया विया आहिनि, जिते हाई स्कूल जे हेडमास्टर सी जहांगीर शाह मीडिया के ॿुधायो आहे ऐं चयो आहे त असां शुक्रगुज़ार आहियूं सिंध गवर्नमेंट ऐं वज़ीर आला सिंध ऐं वफ़ाक हुकूमत जा जंहिं तइलीमी इदारा कोरोना वबा में बंदि पियल खोल रहिया आहिनि। वधीक साईं जहांगीर शाह ॿुधायो आहे त हिते असां वटि एसओपीज ते मास्क, टेम्परेचर गन, साबुन, सैनिटाइज जो इस्तेमाल ते बिल्कुल उस्ताद ऐं शागिर्द समेत अमल आहे। असां वटि 9 क्लास जा शागिर्द तइलीम हासिल करे रहिया आहिनि। शागिर्दनि ॿुधायो आहे त स्कूल बंदि हुजण जी सूरत में असां पंहिंजो तइलीम मुस्तक़बिल विञाए वेठा हुआसीं, पर हाणे स्कूल खोलिया विया आहिनि। असां शौक़ सां तइलीम पढ़ाईंदासीं ऐं असां सभई शागिर्द एसओपीज ते सख्ती सां अमल भी कंदासीं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।